बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जेकब न्यूज़ सां आऊं आहियां सैयद ज़मीर आलम। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ 2 ॾींहं अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल सहाफ़ी नूर लंजवाणी जे घर पहुतो। वारिसनि सां ताज़ियत, क़ातिलनि जी जल्द गिरफ़्तारी जी ख़ातिरी। SSP मोहम्मद तारिक नवाज़ मक़तूल सहाफ़ी जे वारिसनि खे ख़ातिरी कराईंदे चयो त मक़तूल नूर लंजवाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस समूरियूं सहूलियतूं इस्तेमालु कंदी। क़ातिल कहिड़ी बि कुंड में लिकी वेही रहनि, खेनि पकिड़े कानून जे कटहरे में आंदो वेंदो। SSP वारिसनि खे ख़ातिरी कराईंदे चयो त जेकॾहिं अव्हां पंहिंजे केस में कंहिं बि जवाबदार जो नालो खोलाइणु चाहियो त उनजो बि नालो केस में शामिलु कयो वेंदो। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी हाकिम अली एरी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जैकबाबाद में पुलिस, शहबाज़ एयरफोर्स ऐं ॻुझे इदारे पारां शहबाज़ एयरबेस जे भरपासे समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कॉम्बिंग ऑपरेशन। 300 खां वधीक माण्हुनि खे हिरासत में वठी वेरिफिकेशन कई वई। 5 शकी माण्हू गिरफ़्तार, थाणे ते मुंतक़िल। पुछा गछा बाद आज़ाद। पुलिस तर्जमान मूजिबि SSP मोहम्मद तारिक नवाज़ जी हिदायतुनि ते एयरपोर्ट ऐं सदर थाणनि जी पुलिस समेत शहबाज़ एयरफोर्स ऐं ॻुझे इदारनि पारां सर्च ऑपरेशन कयो वियो। होटलनि ऐं दुकाननि ते वेठल शकी माण्हुनि खां पुछा गछा कई वई, जॾहिं त 5 शकी माण्हुनि गंवर मीराली, नवीद मीराली, सनाउल्ला दश्ती, आलिमदीन मरहेटो ऐं शाहनवाज़ मरहेटो खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो वियो, जिन खे बि वेरिफिकेशन बाद आज़ादु कयो वियो। 2 महीना अॻु पुन्नू भट्टी थाणे जी हद ॻोठ सूबो कटौर मां अगवा थी वियल औरत मुस्मात मलूका खे पुन्नू भट्टी पुलिस पारां सिंध बलूचिस्तान जे सरहदी पट्टी तां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। SHO पुन्नू भट्टी मूजिबि ॻुझे इतलाह ते कार्रवाई करे मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे, जंहिंखे कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद अदालत पेश कयो वेंदो। बाहू खोसो में शहरी इत्तेहाद जे सॾ ते शटर बंदि हड़ताल। SHO बाहू खोसो ख़िलाफ़ नारेबाज़ी, टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो। शहरी इत्तेहाद बाहू खोसो जे अॻुवान फारूक अहमद खोसो, गुलाम मुस्तफ़ा खोसो, शौकत बंबल, हाजी मुबारक बुलेदी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO अब्दुल गफ़ार कमराणी शहरनि ऐं ख़रीदारी लाइ ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी रस्ता रोक करे खेनि तंग करे रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे थाणे तां हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। जैकबाबाद में PP शहीद भुट्टो पारां क़ाइदे जमहूरियत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मोबी पुटु शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 62वीं सालगिरह जे मौक़े ते ज़िलई सदर नदीम अहमद कुरैशी जी अॻुवाणी में अब्दुल समी सूमरो, नूर मोहम्मद मंजू, हैदरी कहर समेत उहिदेदारनि ऐं कारकुननि केक काटियो ऐं शहीद शाहनवाज़ भुट्टो खे भेटा पेश कई वई। बर्क़ सियासतदान, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे वाइस चेयरमैन, सरवरी जमायत जे 17हें रूहानी पेशवा हज़रत मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जी 5वीं वरसी हाला में दरगाह हज़रत गौसुल हक़ मखदूम सरवर नूह में इंतहाई सादगी सां मल्हाई वई। वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मान दरगाह ते हाज़िरी भरण बाद गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। वरसी जे मौक़े ते मटियारी ज़िले में आम मोकल रही। शिकारपुर में PTI पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अब्दुल कादिर पठान, डॉक्टर आमिर अब्बास सूमरो, आफ्ताब अमन सूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवान ख़िताब कंदे चयो त शिकारपुर में अमन अमान जी सूरत-हाल ख़राब थी वई आहे। माण्हू पंहिंजे घरनि अंदरि बि महफ़ूज़ न आहिनि। 1 महीने अंदरि शहर मां केतिरियूं ई मोटरसाइकिल चोरी थियण सां गॾु मोबाइल फ़ोन जी फुर धाड़नि जा वाक़िया मामूल बणियल आहिनि। बदअमनी खे मुंझो ॾेई शहरनि जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कंदकोट में सिंध मलाह फोरम पारां माहीगीरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते झूलेलाल चौक खां DC ऑफिस ताईं मलाह बिरादरी तरफ़ां सरदार नसीर अहमद मीराणी, आफ्ताब मीराणी, बशीर मीराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। माहीगीरनि जो चवणु हो त सिंध जा ढंढ ऐं ॿेट मलाहनि जे रोज़गार जो कुदरती वसीलो आहिनि, जंहिं मथां कंहिंखे बि कब्ज़ो करणु न ॾींदासीं। घारो में सिविल सोसाइटी ऐं अमीरुल बहर पारां बुघाण जे सहाफ़ी माजिद शबीर मलाह ते कूड़ी FIR कटण ख़िलाफ़ अमीरुल बहर अॻुवान अलीसन मलाह जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं SSP ठट्टो खां घुर कई वई त सहाफ़ी मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। बोज़दार वॾा में सूमरा बिरादरी जे 2 धुरियुनि में हिकु भेरो ॿीहर झेड़ो। पहिरें झेड़े में ज़ख़्मी थियल पोरित आसिफ़ सूमरो जी फ़रियाद ते केस दाख़िल थियण बाद मुख़ालिफ़ धुर जो ॿीहर हमिलो। सिरोटा ऐं लठियूं लॻण सबबि मुस्मात नज़ीरा सूमरो ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ सूमरा बिरादरी जो इम्तियाज़ हुसैन सूमरो, आसिफ़ सूमरो ऐं मुस्मात नज़ीरा जी अॻुवाणी में एहतिजाज। जवाबदार धुर खे गिरफ़्तार करण जी घुर कई वई। ऐं पनवाकिल में STP जो ज़िले अॻुवान मुनवर अली थईम लाॾाणो करे वियो। मुनवर थईम वॾे अरसे खां क़ौम परस्त सियासत सां लाॻापियल हो। संदसि आख़िरी रस्मुनि में सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻुवाननि शिरकत कई। ही हुयूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ ॾिसंदा रहो जेकब न्यूज़।
ख़बर खां हक़ीक़त ताईं।